कुलिल्लाहिल मशरिक़ वल मग़रिब यहदी मन यशाअ इला सिरातिम मुस्तक़ीम व कज़ालिका जअलनाकुम उम्मतन वसतन लितकूनू शुहदाअ अलन्नास वयकून अर्रसूलु अलैकुम शहीदा सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। जिंदा कुनी अताएतो जिंदा कुनी अताएतो वर्ब खुशी फिदाएतो जिंदा कुनी अताएतो वर्ब खुशी फिदाएतो दिलशुदा मुब्तला एतो हर्ज कुनी रजा एतो फना फिल्लाह की तहमें बका का राज मुज़मर है जिसे मरना नहीं आता उसे जीना नहीं आता। सहाबा का ईमान मौजज़ा था उन रसूलों का सहाबा का ईमान मौजज़ा था उन रसूलों का जो अंगारों के बिस्तर पर मजा लेते थे फूलों का। कटाकर सर शहे करबो बला ने ये बताया है दरे बातिल पे झुक सकती नहीं मोमिन की पेशानी। दरूद शरीफ बोला अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मोहतरम दोस्तों, माही अल्लाह जी पाक किताब जे बे सिपारे जी इब्तदाई आयतन मां कुछ हिस्सो अवां जे साम्हूं तिलावत कयो। अज जी हिन महफ़िल में इन तिलावत कयल आयात जे मुतअल्लिक़ कुछ ॻाल्हियूं अवां जे साम्हूं अर्ज़ु रखंदुसि ऐं इहे उहे अहम ॻाल्हियूं आहिनि जेके इस्लाम जो रूह आहे, पूरे इस्लाम जो स्पिरिट। इंतहाई अहम ॻाल्हि आहे, पर अफ़सोस असां क़ुरान शरीफ़ में गौर करणु छॾे ॾिनो आहे। दुनिया जहान जे ॻाल्हियुनि खे सम्झूं था पिया, पर क़ुरान शरीफ़ कोन था। हालांकि ज़िंदगी थोरी आहे ऐं ॼाण इख़्तिताम पज़ीर थी। लिदू लिल मौत वब्नू लिल ख़राब। हज़रत हैदर करार अली मुर्तज़ा शेर खुदा सुनन जो चौथो नंबर इमाम
अन फरमायो लिदूलिल मौत वदनूलिल खराब, मौत जे लाइ ॿार पैदा थिए थो ऐं घर ठाहियो पर हिकिड़े ॾींहुं घर हूंदा, मकान हूंदो पर मकीन न हूंदा। दोस्तों, अव्हांखे ख़बर आहे साल जे इख़्तिताम ते कई कुर्बानियुनि जो ज़िक्र आहे। इस्माइल अलैहिस्सलाम जी कुर्बानी, हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु ज़ुल बैयतैन ज़ुल बिशारतैन ऐं ज़िन्नूरैन, कायनात में अहिड़ो को ॿियो माण्हू दुनिया में नथो मिले जंहिंखे नबीअ जूं ॿ न्याणियूं मिलियूं हुजनि, उहो हज़रत उस्मान गनी हो जंहिंखे ॿ न्याणियूं मिलियूं। ऐं ॿिनि क़िस्मनि जी बैयत थी। हिकु दफ़े हुज़ूर पंहिंजो हथु हज़रत उस्मान जो हथु क़रार ॾिनो, ॿिए दफ़े जॾहिं हज़रत आयो त उन जे हथ सां बि हथु मिलायूं। जंहिं बैयत जो ज़िक्र कुरान शरीफ में आहे, लक़द रज़ी अल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबायिऊनक तहत शजरा, अल्लाह इन्हनि खां राज़ी आहे। उहो उस्मान गनी रज़ी अल्लाहु अन्हु जंहिंजी इंतहाई मज़लूमाना शहादत थी। हज़रत अब्बास पाणी पियारियो करबला वारनि खे त मुंहिंजे हैदर करार अली उल मुर्तज़ा मशकूं भरे हज़रत उस्मान के घर में पाणी पियारियो। सुभान अल्लाह जो आवाज़ ख़ामोश, तवज्जो सां वेहो, खुली वेहो, खिली वेहो। इहो हज़रत उस्मान गनी हो जंहिंजी पहरेदारीअ जे लाइ ॿई शहज़ादा हसन ऐं हुसैन दरवाज़े ते बीठा। जो शहज़ादा भी पहरो पिया ऐं इहो उहो हज़रत उस्मान गनी हो जंहिंखे ॿ दफ़ा जन्नत जी ख़ुशख़बरी मिली आहे। दोस्तों, उनजी शहादत भी 18 ज़िलहज में ऐं हज़रत उमर साईं जे हमलो त यकीन ज़िलहज जे आख़िरी तारीख़नि में थियो आहे। शहादत में मुख़्तलिफ़ कौल आहिनि। हिकिड़ो कौल आहे त पहिरीं मुहर्रम जी शहादत आहे हज़रत हैदर करार, हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ऐं ही 10 मुहर्रम जेका गुज़री वई, इन में अव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजे सोने हुसैन पंहिंजे बचड़नि सूदे दीन लाइ क़ुर्बानी ॾिनी। इन्हनि जा किस्सा ऐं वाक़ियात थी विया। किस्सा हूंदा आहिनि इबरत जे लाइ, सबक वठण जे लाइ। त इन्हनि मां असां तव्हांखे क़ुरान मजीद कहिड़े क़िस्म जो सबक पेश थो करे, इन करे मां क़ुरान शरीफ़ जूं इहे आयतूं इब्तिदाई पढ़ियूं जंहिंमें अल्लाह ताला पहिरियों क़िबले जो ज़िक्र फरमायो। अब तवज्जो आहे, फवल्ली वजहक शतरल मस्जिदिल हराम, ऐ सोना बैतुल मुक़द्दस का मुंह फेरे तू मरकजी काबे दे मुंह करे नमाज पढ़, तोखे असां मरकज ॾिनो आहे। तव्हांखे ख़बर आहे धरती गोल आहे ऐं गोल शइ ते पहिरियों जिथे आङुर रखंदो उहो हुनजो विच आहे। पाल जे मथां जंहिं जाइ ते तव्हां पहिरियों आङुर रखंदो इहो हुनजो विच सम्झो।
इन्ना अव्वल बैतुन वुज़िअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकम व हुदल लिल आलमीन। पेरों कर धरती जी नमूदार थी, धरती ते पानी छायलो, पानी मां पेरियों पेरियों जेका खुशकी जो दड़ो ज़ाहिर थियो वो काबतुल्लाह हो, ये मरकज हो, पूरी दुनिया जो मरकज ही हो। हुजूर जन खे भी इन मरकज में आंदो हुयो ऐं काबतुल्लाह भी विच में ॾिनो हुयो। यो विच वारो मसलो जो आहे इहो वरी मसले की इहा जेका आजाद पढ़ी त उन में इहा शइ बयान कई अल्लाह ताला इन शइ खे वादे कयो त ऐ सोना जीअं तोखे काबतुल्लाह सां विच में ॾिनो आहे कज़ालिक जअलनाकुम उम्मतन वसता, एड़ी तरह सां तव्हांखे उम्मत भी विच थरी बनायो आहे। विच थरीअ जी माना छा? जलसे जे विच में वियो। हदीस में तो जमात जे विच में हो, किनारे ते बीही करे कम न हलायो त थोरो ॿुधदुसि वरी पोइ हेॾो निकितो हली वेंदुसि। कुरान शरीफ में अल्लाह ताला किनारे वारनि जी शिकायत कई आहे, किनारे वारनि जी शिकायत थियल मिनहुम मन याबुदुल्लाह अला हरफिन, फरमाओ कुछ माण्हू अहिड़ा आहिनि जेके इबादत कंदा आहिनि पर किनारे ते बीही मज़ो आयो त चवंदा वाह वाह तुंहिंजो वज़ीफ़ो लॻी वियो, मज़ो न आयो त यार मां नमाज़ ते न ईंदुसि, जॾहिं ईंदो आहियां जुतियूं खणी वेंदा। हमारा कावड़े वेठो मांखे लॻे नथी नमाज़, मामा ॻाल्हि ॿुधो, ड्यूटी पहिरियों कबी आहे पघार महीने जे घरवारी हमारा खबर पूछे रोज में तो पघार जी मोटी नो तड़कंदो पैसा त कोन थो खणी ने, हुन बेचारे खे अञा नई नौकरी मिली जे सादी हाली पघार कोन मिलंदी, पर जॾहिं महीनो पूरो थींदो आख़िर थींदो त खीसा भरे ईंदुसि तूं परेशान न थी। ओ दोस्तो नमाज़ पढ़ण सां ई तव्हांजे खीसे में माल कोन ईंदो, ड्यूटी पूरी थींदी रब सब जन्नत जा दरवाजा खोले तोखे महलात ॾेखारे वॾी इज्जत सां वठी विहारे। नारे तकबीर, शाने मुस्तफा, मकामे मुस्तफा, शाने इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर। तो दोस्तों समझो, मां पे अर्ज कयो जिंदगी थोड़ी है, इन्हनि किस्सनि में इमाम हुसैन जे किस्से में, हजरत उस्मान गनी जे वाक़े में, हजरत उमर साईं जी शहादत में, असां केतरे हद ते मथे वञूं केतरो हेठ रहूं, इन जो विच छा है? ऐं विच जी मां तव्हां खे ॻाल्हि ॿुधाई त इस्लाम जो रूह विच ते रहण, इस्लाम जो रूह जोर सां देखो कुरान शरीफ में भी ये लफ्ज फरमाया कज़ालिक जअलनाकुम उम्मतन वसता, एड़ी तरह जी तवा के काबे दुनिया जे विच में दिनम तीए तवा के दीन भी विच थरो दिनो थम, विच में रहजो। ऐ विच के अदालत चइबो आहे,
तवजो आहे अदालत जाके चइबो आहे न फरियादी ॾे लाड़ो हुजे न जवाबदार ॾे लाड़ो हुजे विच ते वेही सिधो फ़ैसिलो ॿुधा अब तरावीह जो पलड़ो हिक पासे थी वियो त इहो विच कांटो सिधो रख इंसाफ जो कांटो रख ए दिलू हुआ अक़रबु लित्तक़वा कुरान शरीफ में फरमाए तो दुश्मनी हुजे दुश्मन सां भी धोखे ॾियण जो फ़ैसिलो न कजे दुश्मन सां भी इंसाफ जो रस्तो विच थरो रस्तो सही सही दलील जो रस्तो इन तरीके सां हला गाल ला यजरिमन्नकुम शनआनु कौमिन अला अल्ला तादिलू एदिलू हुवा अक़रबु लित्तक़वा कुरान शरीफ में फरमाया खबरदार मत के कौम जी दुश्मनी तो के इंसाफ है विच खां हटाए घणा दोस्त असांजा दुश्मनी जे करे हटी वेंदा फिलाणो ही करे तो मां ये छो कयां बाबा इंसाफ जी गाल करे तो मां मञबी इन करे दुश्मनी में भी अदालत जो रस्तो न छॾियो इहो विच थरो रस्तो अञा थोरो अॻिते हलो वली हुजे नबी हुजे पीर पैगंबर हुजे अदना आली हुजे आलिम उम्मती आम हुजे औरत हुजे मर्द हुजे सबके चई त दुआ में ये हथड़ा खणी घुर हथ बधी भी घुर इहदिना सिरातल मुस्तकीम अब पढ़ो इहदिना सिरातल आवाज विच ते रहण छो कुरान शरीफ में अल्लाह ताला खुद फरमायो सिराते मुस्तकीम विच थरे रस्ते के चइबो पर इन ते रहण ॾुखियो छो रब साईं सूरत आराफ में फरमायो शैतान तो चवे ला अक़ुदन लहुम सिरातकल मुस्तकीम मां विचे रस्ते ते शैतान तो चवे झोली पथारे वेही रहंदुस तो जे मानन खे या हेदे लाड़ींदुस या हेदे लाड़ींदुस सिराते मुस्तकीम विचे रस्ते ते हलण न छॾींदुस अब यो केर तो चवे जोर सां शैतान तो चवे मां वेठो हूंदुस विच ते हलण न छॾी या हेदे वठी वेंदो जाए हुस्न जमाल भी नालो थवे विच थरे हुजण जो तवज्जो कजो सूंह छाके चइबो हमरा ढिढो लंबो एडो कला लकड़े दे दो हुजे वेगन तो इलाही छडीदा बा असां वटि जाए ना है तो जी गोडा फासी वेंदा ये भी सोनो ना सफा ढिंगड़ो हुजे यो भी सोनो विच थरो हुजण सूंह आहे नको ये भित वांगुर हुजे यो भी सोनो ना सफा चिमटियो पियो हुजे हेठां चीनिन वांगुर यो भी सोनो ना विच थरो आहे त यो हुस्न हिकिड़ो नौजवान हुजूर जी खिदमत में आयो तिरमिज़ी शरीफ जी सही हदीस में मौजूद चवण लॻो अल्लाह जा रसूल मुंहिंजो पटको सुहिणो हुजे मुंहिंजा कपिड़ा सुहिणा हुजनि मुंहिंजो घर सुहिणो हुजे मुंहिंजो खाधो सुठो हुजे साईं इहो वॾाई आहे त मां न कयां हुज़ूर जन फरमायो न पुट न इहा वॾाई कोन्हे इन अल्लाह जमील युहिब्बुल जमाल अल्लाह सुहिणो आहे सुहिणाईअ खे विच ते रहण वारी ॻाल्हियुनि खे पसंद कंदो आ पणंदियूं त विच तरो रहे अखलाक नालो भी विच थरे रहण जो बप्पा साहब थोड़ो तवज्जो कयो सारो इस्लाम तव्हां खे उन जो रूह थो समझ में
पूरो इस्लाम, पूरो दीन, अखलाक, मसलन सखावत भली शय आहे। अब सोनो अखलाक सखी जो, सखी सखावत यो अखलाक यो खुल्क सोनो खराब आहे। आस्ते ॻाल्हाए त मथां मौलवी चंदो करे। अब आहे त सोनो आहे, सखी सोनो आहे। इनके ॿ पासा आहिनि। हिकिड़ो पासो आहे अजायो ख़र्च, जंहिंखे इसराफ़ चयो क़ुरान, पंहिंजे लेखे ख़र्च कंदो रहे थो पियो, इहो बि सून आहे, हिकु पासे थी वियो। ॿियो आहे तक़दीर, तक़दीर जी माना रुपयो बि ख़र्च न करे। वकीलनि जो अबो पाण में ॿ ॼणा गॾिया, चढ़े कीअं मानी खाईंदो आहे, जे डांडा जो दॿो वठी रखियो अथमि, ॿाहिरां हुनजे माटे खोलियो कोन अथमि, सील न जोड़ी अथमि, मानी ॿाहिरों माटे मड़ी किरां चॿाड़े वेंदो आहे, हुनजी ख़ुशबू ईंदी आहे। ॿिए जो चङा दॿे जेतिरो त ख़र्च कयोसीं न, चई तूं कीअं खाईंदो आहे, जे पाड़े वारा दाग भञींदा आहिनि, मां मानी अॻु में वठी रखंदो, ख़ुशबू ते ईअं हणी वेंदो आहे। इहो बि वकीलनि जो अबो आहे। क़ुरान शरीफ़ में छा थो चवे रखो, वलम युसरिफू वलम यक़दुरू वकान बैन ज़ालिक क़वामा। न अजायो ख़र्च कयो, न बख़ीली कयो, विच ते रहो, जाइज़ जाइ ते माल खे ख़र्च करण जो नालो चओ सखावत आहे। सखी माना विच ते। बहादुरी सुठी सिफ़त आहे, सुठो लक्षण आहे बहादुरी, बुज़दिली ख़राब। इनखे बि ॿई पासा। इहो विच ते बहादुरी आहे। हिकिड़ो सख़्त दिल संग दिल आहे, रहमी न अचे वञे माण्हू क़त्ल कंदो। हुज़ूर जन फरमायो बहादुर न आहे, संग दिल माण्हू आहे, पत्थर दिल माण्हू आहे, बेकार माण्हू आहे, जंहिंजे दिल में अंदर कोई एहसास न आहे, इहो बहादुर न आहे। ॿियो पासो रोईंदो वेठो आहे, मातम ते मातम। अब समझो था, इहा बि बुज़दिली आहे। रोइणो माण्हू थोरी थोरी ॻाल्हि ते रोईंदो वेठो, बाक़ी कमु करण जे टके जो फिक्र कोन्हे। उर्फी अगर बगिरिया मुयसर शबद विसाल, 100 साल में तुआ बतमन्ना गिरीस्तन। उर्फी तो चवे जेकॾहिं रोअण सां कमु थियना त मां 100 साल रोया हा, पर रोअण न हिते मुजाहिदनि जियां तालिबान वांगुरु कुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं त दीन क़ाइमु थी वेंदो। रोअण सां जहिड़ो कमु करिया, मां मुसले ते वेठो रोईंदो वेठो हुजां। विच थरा रहो, रोयो बि सही त वरी हेॾे कम में बि त हथ वधायो। इहो आहे विच या बहादुरी। हर शइ में इहो विच। तवजो कजो थोरो। इंसान जी ॿ हालतूं आहिनि, हिकु ख़ुशीअ जी हालत आहे, ॿी ज़ोर सां ग़मीअ जी हालत। ख़ुशीअ जी हालत में विच थरो रहो। हिकिड़ा माण्हू ॿारी रबियुल अव्वल थींदी, जेल में पटको ॿधी, झुमरियूं ईअं पाईंदो, मुंहुं ॾिसो त घणा वॾो बुज़ुर्ग आहे, पोइ तो ॾिसो त ॼण खदड़े वांगुरु पोयों हिसो लोॾी थो बीठो नचे थो। ये ख़ुशीअ में रक़्स करण, ख़ुशीअ में शराब पीअण, ख़ुशीअ में मस्ती करण, इहो बि हिकु साइड निकिरी वियो। ॿियो वरी ख़ुशी करे ई कोन। पुट जाइज़ बि खिल ते माना खिल ते न नज़र ईंदी तोखे, घर में ईंदो ॼण हिते बि घर में ऑफिसर थियो वेठो। नबी साईं खिलंदा हुआ, पंहिंजे घर वारनि सां ॻाल्हाईंदा हुआ, मज़ाक़ूं कंदा हुआ। इहो विच थरो रस्तो शुक्र जो आहे। ख़ुशी मिले त शुक्र कर, रब खे ॾिस त ॾियण वारो उहो अकेलो आहे। इहो विच थरो रस्तो।
पर हमरा शैतान जो विच थरी जाए ते वेठो आ या हेडे तो लाए सके या बेअकल मानू या हेडे थीदो या होडे थीदो विच न वठ नाराज न थियो वडेरो हो एकड़ो पर नेत भी फिटाए मजाक थोड़ी कजे अल मजाहु फिल कलाम कल मिलहि फिल ताम अरबी में आहे मजाक थोड़े गुफ्तगू में थोड़ी मजाक लूण वांगुर आहे जो मानी चाहरी थी पहुंचे पर लूण जो कुक विधी छॾियऊं त कोई या मानी खाइण जे क़ाबिल हाणे बोल भी ईअं थिए लूण जो कुक था बाबा लूण हुजे थोड़ो हुजे भली हुजे पर सजो जो सजो तू लूण करे विझे त कम सजो चोदा ते कुरान त ना है ये बस करी वडेरो एकड़ो किस्सो लिखियो था नौकर रखे अब तवज्जो आए थोड़ो गाल समझण जड़ी चले नौकर रखे पर नौकर भी हुस कानूनी जैसे ना वडेरा ले केड़ा केड़ा कम वठंदा आयो केड़ी बेगर वठंदा आयो मां संखे चवा एडो कम करे न सकदुस माके नंबर वाइज कम लिखी दे मां उहे तो जा पूरा करे दीदुस जे हा बा अज तो के नव पेरियो नंबर ओता के कोहारी दीने बियो नंबर तिला भरी दे बियो नंबर तू मेहमान के मानी खणी दीने चौथो नंबर मुझो पार्टी गार्ड थी हेडे ओडे मुझे पोयो गड हलंदे अब ये 5-6 नंबर 8 नंबर लिखी दे एकड़े दी वडेरे के खैरात करनी घोड़े ते चढ़ियो एक पी घोड़ीअ ते नौकर पोयो वडेरो अॻियो वनी शहर में सामान वरतई खैरात जा टमाटा वरतई बसर वरतई लूण वरतई मिर्चूं वरतई मसाला वरतई मुख्तलिफ शयूं वठी गड बदी पांजे अॻियां रखे मता पोयो नौकर का ख़यानत न करे विझे नौकर पोयो अचे पियो गंढ न ॼाण वडेरो पंहिंजे ख़्यालनि में गुमो गंढ थोड़ी ढिली थी वियसि वो बसर विड़दा वञनि पिया पोइ तो नौकर ॾिसे पियो हज़रत खे चवे न पियो टमाटा हलिया विया अदा हे लूण जूं थेलियूं हे केह जूं थेलियूं किरंदी थियूं वञनि ये सजो सामान किरी वियो जॾहिं घर में अची हिन खोली गंढ चाढ़ी हे यार काॾे विया सौदा अड़े तू न ॾिठा कमीना साईं मां ॾिठा पर हिते नंबरनि में लिखियल आहे हिकिड़नि दीन खे नंबरनि में बंदि करे छॾियो को नंबर आहे त कंदासीं न त मसलो ई परे बाबा कुछ अकुल भी तो हलाक था थे जेड़ो मौको अचे उते तो जो मामलो कम से कम होशियारी जो तो हुजे जे न सही तमा माके कम लिखी देना उन में दिसो लिखल हुजे त बा घोड़े का जेका शय किरे खणदो अचे त मां करदो अचा मां दिसा बराबर पयो पर मां जे ड्यूटी न हुई जे तना को वडो अहमका हेडे आत्मा तो ड्यूटी लिखी दिया तो घोड़े का जेका शय किरे खणदो ही जैसे हाने वधाई थी त मां खणदुस अब वरी बे के महीने में वरी के ए वडेरे सा मिलन वियो हे वडेरो हे कोई तो बाडी गार्ड थी घोड़ी ते हलियो जने वडेरा पाण भाकुर पाए टेबल ते बैठा ते हिन भी हेदी गंढ खणी लिद जी अगो अची रखी जेड़े कमीना है केडी वडी बेअदबी भेणा गुस्ताखा खबीस हे छा खणी आया जे सरकार पन्नो दिसो हिन में लिखला त घोड़े का जेका शय किरे खणदो अच हाने वरी या के पई त मां या खणी आया मां बता भी हेदे भी नाराज होदे भी नाराज मां वजा ये बेढंगे मानो जो विच ते न वींदो न खुशी में शुक्र वारो रस्तो वठंदो न गमी में गमी के भी पैसा एकड़ो हिस्सो कमी जो इहो आहे जो हमरा बेसब्री में हलियो अचे मर्तबा है टे
थोरो तवजो आहे मुसीबत अचे त पहिरियों मर्तबो आहे सब्र ॿियो मर्तबो आहे शुक्र मुसीबत ते भी जोर सां शुक्र शुक्र मसलो समझो टियों मर्तबो आली मर्तबो आहे जेको सहाबा खे मुयसर थियो जंहिंखे रज़ा चइबो आहे जो नबीअ जे साहबनि जे लाइ क़ुरान में लिखियल आहे रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु यो मर्तबो उम्मतन के आम असां तो के भी मिली सके तो छो तो कुरान शरीफ जी भी आयत में आहे आज सूरत बय्यना जे आखिर में रज़ी अल्लाहु अन्हु व रज़ू अन्हु अल्लाह खां वे राजी है अल्लाह उनन खां राजी अल्लाह खां वे राजी जी माना या है त ये माल ते राजी न बल्कि दुख ते भी मजे वठण वाला है यो वडो मसलो जो थवे एकड़ा मानु बेसब्री जो अंदाज मुख्तलिफ है एकड़ा त लफ्ज कढदा अल्लाह के भी लफ्ज असां एकड़े हमारा रमजान शरीफ में बेचारे जी में वठी आयो 1.5 लाख रुपए में बीमार थी बस त माण्हुनि जो चंद्रा रोज़ा नथो रखे तॾहिं त 1.5 लाख जी में मरई थी चइजा सुभाणे सां रोज़ा आहे हिकु ॾींहुं रोज़ो रखे ॿिए ॾींहुं 3 ॾींहं में पूरी थी वई मसे तकबीर ॾिनोसि 11 बजे जो टाइम हुजे कौरो भरे पियो हुजे सो अॻे हूंदा न ठिकर जा कोरा मथे मों करे चई मीर सुंदर खान जो 200 में हो बीठो आई उन मां हिक भी न मारे मारे त मां गरीब जी वट रोज़ो पांजो खाई वञ गड़गड़ करे पानी पी अब आइना के छाते बा बेसब्री में त वई मोटदी कोन पर सवाब भी वयो सब्र जो ईमान भी खत्म थी वियो जो रब खे पे लफ्ज कढी यार समझो था एडे खैरपुर जे मथे साइड दे पुतला ठाईंदा हिंदुस्तान में लखनऊ में इमाम हुसैन जा पुतला ठाईंदा मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह कोनो हिंदुस्तान जो किस्सो लिखियो आहे हमरा पुतला पाठे जा ठाहिया एकड़ो हमरा वेठो जज थी बुधो तवजे सां बुधो जज थी वेठो जड़े वठी तो यजीद के हरामी यजीद जो कलूर करे छड्यो अबा एकड़ो पाठो खणी आया उनजे पोइ तो मानू अड़े छो कई जे साईं माखा त थियो पर इहो ख्वाब अली साईं भी ॾिठो हो मां उहा पूरो थियणो अच्छा अरे हिन जो सिर लायो यजीद जो अली के भी वठी अचो अहिड़ा ख्वाब ॾिसंदो छो वरी अली खे वठी अब अहिड़ो ख्वाब छो ॾिठुई बच्चा को आए असांखे यकी विधी वञे दर्द में वो अंदरों पाठे जे हेठां वो हमरा पे जवाब दे अब ख्वाब मांजे हथ में त नाहे अलाह जेको कुछ ॾेखारे जे असल मुजरिम त घणा खुदा आहे वठी अचो उनखे हिते खैरपुर में भी अहिड़ा पुतला ठाहींदा थवे मूंखे हिकिड़े दोस्त ॿुधायो जे वठी अचो रे वठी अचो हिकिड़ो ॼट बीठो जंगली जे भेणा हिते सभिनी जो सिर लाहींदा वेंदा हिन जो खुदा जो लाथऊं त भेणा मानी केरु ॾींदो अब वॾो हिकिड़ो पाठो खणी आया माण्हू जब से हे खुदा साईं कोई तो हुनजे हमरा हुजे अब हे सॼी दुनिया में तूं हे वैल छो मचाए रखियो आहे खुदा को पिया पुछा ॼट ॾिठो भेणा हे खुदा ते हमलो कंदा उन खां अॻ में पख विझी खणी वियो वो पाठो खसे मां हे भी कोई तो कट लगत वज वटा हिकिड़े सुननि जे वॾे ॻोठ में गिरी आयो माण्हुनि जो फसाद थींदो घणा भॼो कोई ते मोटी विया यार उते जो पहुता त माण्हुनि जो घणा चंद्रा
सुनी थी तू एडे मजलिस दे काडे वए हैं खुदा बचायो थी चंद्रा मारनी हा अकेलो पुरुष दे दे की में ते हे वरी जट छापियो चवे खुदा माखे बचायो मां खुदा के बचाए देखणी हाल कम सबनी जो पूरो थे ये पे सबरी जो अंदाज है सब्र नालो छा जो इज़ा असाबतहुम मुसीबत क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन सब्र नालो इन्हीअ जो आहे त पाण खे झल लफ्ज़ ॿुधा न ॻाल्हा झल पाण खे बकवास करण खां बुरो कंहिंखे बि न ॻाल्हा ऐं रब जी रज़ा ते राज़ी रहो चओ त सभु अल्लाह जा ठहियल आहिनि असां बि अल्लाह जा आहियूं नेठ ओॾे वेंदासीं जाॾे इमाम विया ताॾे असांजो बि सफ़र जारी आहे असांजो सफ़र पूरो कयल आहे छा अब तव्हां भल वेठा हुजो पर हलऊं ओॾे था युद्रिकुमुल मौत वलौ कुंतुम फी बुरूजिम मुशय्यदा रब से कुरान में फरमाओ मौत अची रहो आ तोने कोटन किलन में बंद थी रहे तभी तो जो सफर हले थो सफर एदे एक साइड आहे दुख में मातम जी यो भी वन साइड आहे बी साइड आहे सख्त थी वने जो अखिन मां कोड़ो भी ना अचे इहो भी ना जायज़ दिल में गम थियण खपे कोड़ो वहण खपे हुजूर सरवरे कायनात जो फर्जंद बुखारी शरीफ जी सही हदीस मौजूद आहे इब्राहिम नंढो हो शबी हम बि रसूलिल्लाह सोने मोहम्मद करीम अरबी जी शक्ल शबाहत मुशाबहत पियो रखे इस हजरत इब्राहिम हुजूर जी झोली में सुनका दई साव दई रहो हो ऐना रसूलुल्लाह तज़रफान नबी जो अखियों पोड़ा गाड़े रहियो नबी जी दाढ़ी मां गोड़ा पिया वहन हजरत अब्दुर्रहमान बिन औफ हुजूर के जो सही अंत तब की या रसूल अल्लाह जा रसूल तमा भी था रोयो था पान फरमाओ हा हा अब्दुर्रहमान मां भी दिल जो एहसास रखा तो मुझे दिल में भी पत्थर रखल नहीं मुखे भी पंजा बचड़ा प्यारा है ना अल ऐन तदमाउ वल कल्ब यहज़ुनु अख मां गोड़ा वहंदा दिल में गम रहंदो पर ज़बान खां रब जी बेफरमानी जो जुमलो न निकरंदो रब जी रज़ा ते मां राज़ी आहियां सब्र जो इहो अंदाज़ आहे शुक्र अञा मथे आहे शुक्र जी माना छा आहे त मुसीबत खां मथे मुसीबत आहे मुसीबत खां मथे असांजे पाड़े में डॉक्टर हो अब्दुल मन्नाफ पाण भी वयो ज़ाल भी वयसि ॿ टे ॿार हस उहे भी कार ते हुया सॼो खानदान ऐं तेले जे हेठों हलियो वयो वीचारो असां वटि ॿियो हमरा पाड़े में हुयो उन पाड़े वारे जा 7 पुट जो न मां हिकिड़ो पुट फौत थी वियो त ॾाढो रोए पियो 6 पुट हुयसि ॿिया बि पर 7 पुट जेको फौत थी वियो उन ते लाइ ॾाढो रोए पियो त डॉक्टर अब्दुल मन्नाफ जो पीउ हो वो भी डॉक्टर हो मोहम्मद आलिम वो आयो न हमरा के पियो समझाए चरिया मुंहिंजो त सॼो खानदान उगजी वयो तो जो हिकिड़ो वयो आहे एॾो चोथो इंटरपा चोथो खाए सब्र कर ऐं शुक्र करजो तो जो हिकिड़ो वयो आहे सभु त न वया अब मुसीबत ते शुक्र जी माना इहा आहे
त मुसीबत खां मथे मुसीबत आ। बलख जो बुजुर्ग आयो बगदाद में, बगदाद पीरान पीर जे मुल्क में, पीरान पीर जे दौर में बलख जो वॾो बुजुर्ग आयो। पीरान पीर जे मुरीदन खां पुछे तव्हांजो छा हाल आहे बगदाद जो? जे साईं तव्हां ॿाहिरियां आया हो, तव्हां पंहिंजो पहिरियों हाल ॿुधायो त तव्हांजो हाल छा आहे बलख वारनि जो? त हुन बलखी बुजुर्ग चयो असांजो हाल आहे मिलंदो आहे त शुक्र कंदा आहियूं, न मिलंदो आहे त सब्र कंदा आहियूं। त पीरान पीर जे मुरीदन चयो इहो त असांजो कुतो बि कंदो आहे, जो मिलेसि त बि वेठो आहे, जो न मिलेसि त बि वेठो। जेको तव्हांजो छा हाल आहे? फरमाओ असांजो हाल इहो आहे जो मिले त हर कोई शुक्र करे, पर असांखे न मिले त सब्र न, असां उन ते बि शुक्र कंदा आहियूं। असां उन ते बि त हे मुसीबत नंढड़ी आहे, हिन खां मथे मुसीबत आहे। रब उहा न ॾिनई। जुनैद बगदादी जुमो नमाज़ पढ़ाइण पियो अचे। हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह अच्छा कपड़ा पातियूं, पटको बधियूं, अचे पियो मुरीद बि पोइ तो कढ। जुनैद बगदादी वॾो बुजुर्ग थी गुज़रियो त मथों पाई छा कयो? अंगरनि जी केरी थींदी आहे न, केरी केरी चवंदा आहियो, घाट चवंदा आहियो, छा चवंदा आहियो? केरी। अंगरनि जी उहा केरी मेड़े वीचारी न ॾिठो हेठों केर थो वञे, हीअं जो उछले त हज़रत जे सॼे कपिड़नि त मुरीदन चयो साईं दरवाज़ो खड़काए न माईअ खे थोड़ी सरज़नश कयूं। त हज़रत दां करे सभिनी खे रोकियो त पुट न न न न मां त लाए कुछ मुंहिंजा त गुनाह एॾा हा जो मुंहिंजे मथां अंगर किरन हा, बरंदड़ टांडा किरन हा, पर हे रब जी मेहरबानी थी आ जो केरीअ सां कम हलाए छॾे। अञा मथे मकाम आहे। मुसीबत ते शुक्र पंहिंजी जाइ ते, बल्कि मुसीबत में मज़ो वठणु इहो मकाम रज़ा आहे। मुसीबत में मज़ो वठणु। हिते सुवाल थींदो आहे त मुसीबत में मज़ो त कंहिंखे बि न ईंदो आहे, इहो कीअं? मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह खां इहो सवाल कयो। हज़रत मौलाना फरमायो पुट असां तव्हां हिंदुस्तानी हूं, मिर्चनि जा शौक़ीन। राजा हिते हिकिड़ो अरब आयो तबलीग में, वो पाकिस्तान जी हेॾी साई मिर्च चयूं साईं हे बि सब्जी थी खा। अब बेचारो खाई त वियो को चवंदो हो औज़ बिल्लाहि मिन फिलफिल पाकिस्तान। अल्लाह से पाकिस्तान जे फिलफिल खां बचा। वो कंहिं पुछुसि त साईं छो भला एॾी तकलीफ़ आई? त चइबा हिकु दफ़ो न ॿ दफ़ा आई, खाइण महिल बि वरी लिक कढण महिल। अब मिर्चां बि त पुछनि पियो। हज़रत मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह फरमायो पुट जंहिंखे मिर्चां वणंदियूं आहिनि शू शू बि कंदो आहे, अखियुनि मां ॻोड़ा बि वहंदा अथसि, पर मज़ो मज़ो वठी करे उहो खाईंदो बि आहे। चइबो त तकलीफ़ में कन माण्हुनि खे मज़ो ईंदो आहे। तकलीफ़ में कन माण्हुनि खे उहे सहाबा हदीस जे किताबनि में लिखियो पियो आहे। हिकिड़ो साहबी खारकूं पियो खाए, ॿ टे मुठ में खारकूं आहिनि, ॿियो चए पियो साईं कीअं बीठा आहियो? चए थोरियूं खारकूं खाई वठां, ताज़ो थी वरी थो विड़ां। त हिन साहबी चयो यार मूंखे त जबल ओद जे परे पासे खां जन्नत जी ख़ुशबू थी अचे। चए हा यार मूंखे बि त अचे, जरा को खारकां सचे वो टे चार खारकूं बि न खाधे। मतां देर थी वञे, हल त मामलो उन ताईं पहुचूं था।
विढ़ंदा विढ़ंदा जॾहिं आख़िर में हुजूर संभालियो तॾहिं ॾिठऊं त 82-83 खां मथे ॿिन्हीअ खे ज़ख़म अॻियों सीने में लॻल हा। मज़े मज़े सां लड़ाई कंदे जन्नत जे उन आला मक़ामात ते ख़ुशीअ सां पहुता। इन मैदान खे पाण क़बूल करे अॻिते वधंदा आहिनि। खाधे में मज़ो न आयो जेको इन जिहाद में मज़ो इन्हीअ जो वाक़ियो आहे। अमराव जूं ॼंगूं कटियूं पयूं, बाहूं वढियूं पयूं, सीने ते ज़ख़म आहिनि, मथो फाटो पियो आहे। सीने सां पाण खे अॻिते धिकींदो थो अचे। नबी साईं ॾे हुजूर जी निगाह पइजी वई। ॿिए सहाबीअ खे फरमाऊं पुट इन खे खणी आ, पुछांसि त छा तकलीफ़ आहे। हेॾे वेझो कई त चई छा थो ॾिसें। हुजूर था पुछनि छा थो ॾिसें पुट। चईं ॾिसां थो 8 ई दरवाज़ा जन्नत जा खुली विया आहिनि। फरिश्ता रौहऊं रैहान वॾियूं ख़ुशबूं खणी गुलदस्ता खणी इंतज़ार में बीठा आहिनि। तोखे ॿुधाइण आयो आहियां त माण्हुनि खे ॿुधा हिन रस्ते में जेको मज़ो आहे उहो न खाधे में मज़ो न साल में मज़ो। बस आखिरी तमन्ना इहा हुई तेरा दर हो मेरा सर हो, मेरा सर हो तेरा दर हो। तमन्ना मुख्तसर सी है मगर तमहीद तूलानी। सही मुंहिंजी तमन्ना इहा हुई त तुंहिंजे कदमनि में पहुची वञा। बस पहुची वियुसि साईं, मुंहिंजा सभु कुझु मामला पूरा थी विया, मूंखे सभु ख़ुशियूं मिली वयूं। जो इन्हनि माण्हुनि तॾहिं त इहो लक़ब अल्लाह नाज़िल फरमायो रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू। हज़रत इमाम हुसैन साहब ई न हुयो छा? ज़ोर सां ॻाल्हाए। पोइ कीअं अंधो सहाबीअ खे थो ॻाल्हाए मतां तो जो ई तोखे लॻे न सम्झो। अरे जॾहिं साहबी आहे त तोखे पक करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? त साहबा जो शाम इहो ई मसलो आहे। ॾहींअ जी रात हुई, ॾहींअ जी रात हुई। हज़रत जन ब्लैक आउट करायो त नियाबत कयो। रोड़ीअ में भी थींदो आहे ब्लैक आउट। पर अलाए छा थींदो, इबादत त न थींदी आहे, अलाए छा थींदो। मां वधीक नथो चई सघां। हिकिड़ो सिपाही चए पियो मुंहिंजा कारा कपिड़ा ॾाढी नई कूड़े पुछां बि नई कूड़े बसि। हुन सम्झो त इहा माई आहे। घड़ी घड़ी किचन ते पियो हथ आणे। मां चयो चंद्रा छा भला आहे, मां मर्द आहियां। जो माण्हू बेवकूफ़। करबला जो उहो शदीद मैदान हो। फुरात नदीअ ते कुता बिला था पाणी पीअनि पिया, पर नदीअ जूं नियाणियूं उञ में बचड़ा यालिल अछ 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 उञ उञ बाबा उञ आहे पानी पियारियो। तकलीफ़ जो वॾो आलम हो। फरमाऊं बतियूं बंदि कयो, भॼण वारा भॼी वञो। भॼण वारा तव्हांजे दर पे न आहिनि, मुंहिंजे दर पे आहिनि। तंहिंजे करे मां करबला में ॻाल्हि पूरी करण वारो। तव्हां वञो हलिया। पर जो जहिड़ो हुसैन सोनो हो तहिड़ा यार भी। जोर सां जोर हिते भी ॾिसंदा आहियूं। चोरनि जा यार चोर, धाड़ेलनि जा धार, धाड़ेल, वॾेरनि जा यार वॾेरा, ग़रीब जो यार ग़रीब। अब जिन्स जिन्स सां मिलंदी आहे। जो इमाम साहब वॾो बुज़ुर्ग आला दर्जे जी हस्ती हुयो त उनजा यार भी अहिड़ा अजीब ऐं एॾा कुर्बानी करण वारा साथ में हा। पर इहो उसूल थोरो अॻिते वधा जेतिरे ताईं त हे बि ख़ुशि थींदो आहे त इमाम हुसैन ऐं उनजे यारनि जी तारीफ़ थिए थी। मां हिनखे चवंदो आहियां इमाम हुसैन सुहिणो हुयो, उनजा यार भी सुहिणा हा, त
त सोनो मोहम्मद सभिनी खां वधीक सोनो हो, सब खां वधीक आली हो, कायनात में न अहिड़ो ॼायो न ॼमंदो हो। उन सोने रसूल जा जो यार बि बेमिसल बेमिसाल। नारे तकबीर, शाने मुस्तफा, मकामे मुस्तफा, शाने अहल बैत, शाने सहाबा, जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर। दोस्तों मसलो समझो, हज़रत फरमाओ सभिनी चयो यारन त साईं केतिरो वक्त खाईंदासीं। मिनहा खलकनाकुम व फीहा नुईदुकुम व मिनहा नुखरिजुकुम तारतन उखरा। इन मिट्टीअ में त ज़रूर वञणो आहे, अॼु वञूं या सुभाणे वञूं। बिस्तरे ते वियासीं त कहिड़ो मज़ो, पहिरियों असांजा सिर सलामत हुजनि, कुर्बानी अॻ में असां ॾींदासीं, पोइ तव्हां अचिजो। अदर फरमाओ जेकॾहिं ईअं आहे त पोइ अॼु राति इबादत जी आहे, अॼु राति अल्लाह जी इताअत जी आहे। अल्लाह जो मतलूब बानन मंझां इबादत आहे, असांजो मतलूब शहादत आहे। असां पंहिंजे मतलब खे पोइते था कयूं, रब जे मतलब खे अॻिते था रखूं। इन जे करे अॼु सॼी राति इबादत करणी आहे। जो साईं पानी कोने फरमाऊं तयम्मुम जो बीवी आयशा जी बरकत सां तयम्मुम जो मिलियो। अम्मा आयशा जी बरकत अंधा तो के कहिड़ी खबर, अम्मा के सुञाणण वारो बि हलाली हूंदो, बेवकूफ़ खे काथों पतो पवंदो। त दोस्तों निस्फुल इल्म इंद आयशा व तय्यबा ताहिरा आयशा व सिद्दीक़ा आयशा, बीबी साइण जी बरकत हुई जंहिंसां तयम्मुम मिलियो। यो वॾो वाक़ियो आहे, मौदे को नथो वञा। हज़रत इमाम फरमायो तयम्मुम कयो, मुसल्ले ते बीहजी वियासीं, मुसल्लो कोन्हे। फरमा मुसल्लो कोन्हे त वारी रेगिस्तानी मुसल्लो आहे। जो इलतलियल अर्ज़ मस्जिदा, मुझे सोने नाने फरमायो सॼी दुनिया मोमिन जे लाइ मस्जिद ऐं सजदे गाह आहे, जाते अचेस नमाज़ पढ़ी सघे। पढ़ो नमाज़, इनखे नमाज़ खां मां दिखाईंदो। बाक़ी अबोड़े हमरा पियो रड़ियूं करे, हुसैन काॾे वञा, ज़ालिम नथा कपे, मरी वियो आहे। त हिकिड़ो ॿियो सुन्नी दोस्त कन में चयईं सुन्नी थी त जान छुटे। सब्र सिखणो थी त सुननि वटि। त मां पे अॻु रखियो, मुंहिंजा दोस्तो इमाम साहब सॼी राति इबादत में मशगूल रहा। असुर जे वक़्त में थोरो मुराक़बे में विया त थोरी झुलक अची वई निंड जी। झलकीअ में ॾिसनि था त रसूलुल्लाह वेठा आहिनि, हैदर करार अलीउल मुर्तज़ा वेठा आहिनि। अम्मा ख़ातून जन्नत गौमानी सजी पई आहे, जन्नत जो लान आहे, वॾो बाग आहे। मूंखे चवनि था पुट हुसैन देर कई थी, जल्दी अच। जीअं ई जाॻिया त टहक ॾिनऊं। भेण ज़ैनब चयो अदा रोअण जो मक़ाम आहे, कीअं तो तूं इन जाइ ते खिले। फरमाऊं तूं कोन ॿुधो आहे रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। उन्हनि अल्लाह वारनि खे इन्ही तकलीफ़ में मज़ो ईंदो आहे। अॼु मूंखे बि जन्नत जो मज़ो थो अचे। इहो रज़ा जो मक़ाम। मां दोस्तनि खे उहो किसो ॿुधाईंदो आहे। हज़रत हाफ़िज़ साहब भरजूबी रहमतुल्लाह अलैह, हाफ़िज़ साहब भरजूबी वॾा अल्लाह वारा हमाम सिद्दीक़ रहमत असांजे मुर्शिदनि मां। अब ॻाल्हि सम्झो थोरी, हुनखे औलाद न हुई, पोइ हुन मां न आहे। हाफ़िज़ साहब वॾी हस्ती, हुनखे हिकिड़ी कुराड़ी चयो साईं मुंहिंजो भतड़ो बि खायो तव्हांजे लाइ, वॾे राति छेला पवंदा आहिनि, मां वटि छेलो त कोन थियो, भतड़ो मुंहिंजो बि खाई वञे। ऐं सचे मुर्शिद जो कमु आहे नबीअ जी सुन्नत जी पोइ लॻी करे।
हज़रत जन फरमायो हाँ मूंखे हुजूर जी उहा सुन्नत याद आहे जो फरमायो लो तो ई तो अला ज़िल्फ़ि शातिन ला अजब तू हा हा रसूल फरमायो जेकॾहिं मूंखे को ग़रीब उम्मती बकरीअ जे सड़ियल खुर ते बि दावत ॾींदो त मां नबी उन जी दावत क़बूल कंदुसि। अबा मुर्शिद वो सचो जेको नबीअ जी सुन्नतनि ते पूरो बल्कि मुस्तहबन ते बि जोर सां ए वटू मुछू कटू भंगोड़ो नशाई सिगरेट जा ठकाव अने जुआ जी महफिल या सुगर विढ़ाईंदो वतो ढंग में कुता ऐं सुगर ऐं इन खे मुर्शिद बनायो आहे तूं। मुर्शिद उहो आहे जेको रसूलुल्लाह जो चओ पूरो पूरे नक्शो कदम ते हले हलाए। ॻाल्हि सम्झो हज़रत उन पौड़ीअ ते विया पौड़ी हिन खे वरी भत में बदबला हस वीचारी नज़र जी बि कमज़ोर वरी राति जो वगरो हिकिड़े दबले में लूण हस ॿिए दबले में वरी खंड हिन जे दिलि में इहो ख़्यालु हो त हज़रत खे खंड जा ॿ टे भत जे मथां कोट हणी ॾियां ॿ टे दफ़ा बुरका हणी ॾियां। सम्झो था अलाए कोन होश में न आयो निंड में हो जाग में मथो विझी ॾिनो हिकु ॿियो टियों पर विधई छा खंड न नून दॿी थी पर नियत हुयसि छाजी त छा विझी ॾियांसि जोर सां चए थो नियत पाक आहे त गुनाहगार न आहे। नियत पाक आहे त जहिड़ो बि हुजे त बि उन्हनि खे गुनाह में सवाब मिलंदो। उलमा मसइलो लिखियो आहे हिकिड़े हमराह मस्जिद जे दरवाज़े ते किलो हयो अॻे दौर में कंहिंखे डांद साण हथ में कंहिंखे घोड़ो कंहिंखे गॾ जे त मस्जिद जे दरवाज़े ते किलो लॻल हुजे को गॾ ॿधी घोड़ो ॿधी को पंहिंजो डांद का मेह ॿधी आराम सां नमाज़ पढ़ंदो। ॿिए वरी आयो उनजी नियत में इहो आयो त यार किले में को नज़र जे कम वारो घटि नज़र वारो मथां अटकी किरी न पवे उन वरी पटे छॾियो। हुन सुठी नियत सां हयो हिन सुठी नियत न जोर सां किताबनि में लिखियल आहे फ़िक़े जे किताबनि में त ॿिन्हीअ खे अजर मिलंदो जो ॿिन्हीअ जी नियत सां भली आहे कम भली ॿिन्हीअ जो उल्टो आहे। ॻाल्हि सम्झो अलाए माण्हू चवंदा आहिनि से हज़रत अमीर माविया तला मां आयशा अली साईं जो झगड़ा थिया मां चयो हा झगड़ा थिया पर ॿिन्हीअ जी नियत पाक हुई ॿई जन्नती थी कुरान में लिखियो पियो आहे हज़रत हारून अलैहिस्सलाम हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो ॿई नबी हा ॿई हिक ॿिए में भाउ हा वॾो भाउ हज़रत हारून हो हज़रत मूसा अलैहिस्सलाम ग़लत फ़हमीअ में अची पर नियत पाक अस गैरत अस तौहीद जे मथां माण्हुनि खे जो ॾिठई त काबे खे सजदो था कनि त भाउ जी ॾाड़ीअ खां वताई भाउ थो चवे यबना उमला ताखुद बिलिहियती वला बिरासी ऐ मुझे अम्मा जा पुट मुझी ॾाड़ी ऐं मुंहिंजे मथे खां न पकड़ कुरान में लिखियो पियो आहे। अब अहिड़ो थियो न थियो पोइ नबूअत खां लही विया ॿई जन्नती ॿई नबी आहे त सहाबा जो बि पाण में जेको झगड़ो थियो आहे चो नियत ॿिन्हीअ जी पाक हुई नियत ॿिन्हीअ जी जोर सां नियत ॿिन्हीअ जी त जेकरे मसलो नियत ते आहे माईअ जी नियत हुई त मां हिन खे खंड विझी ॾियां विधई छा जॾहिं हज़रत खाधो त चेहरे में रौनक अचण लॻी अञा वधीक नूर पियो चमके हे बि ख़ुशि पई थिए त मां मुर्शिद खे मज़े जो भत खारायो आहे। आख़िर में चई साईं मूंखे हिकिड़ो गिर हणो त पटाए ॾिजो हज़रत चयो हा वठ आख़िर में हिकिड़ो गिर हण वात में जो विधई त वीचारी सची त हुई रोई पई अबा मां त तोखे हथ सां मारियो अबा मूंखे माफ़ी ॾे मूंखां ग़लती थी वई थी मां लूणु विझी विधी वीचारी दम पई करे त हज़रत ते जलाल आयो
हज़रत उन माईअ खे फरमायो ओ सादी रो न तू त ॿियो पासो महबूब जो ॾेखारियो आहे। अल्लाह जूं ॿिनि क़िस्मनि जूं सिफ़तूं आहिनि। चए न दुख में बि लज़त वधी आहे या वाह वाह कई ज़ोर सां ये वाह जो मक़दार आहे। इन करे दोस्तो ये टे मक़ाम आहिनि। तकलीफ़ अचे त सब्र कर झल अञा मथे आहे त शुक्र कर रब तुंहिंजी महिरबानी आहे मूंखे वरी बि घटि ॾिनी थी खोड़नि खे मूंखां बि मथे अञा मथे मक़ाम आहे त चओ महबूब जे हथनि खां आई आहे। नशवत नसीब दुश्मन के शवत हलाक तेगत सरे दोस्तां सलामत के तो खंजर आजमाई। इहो आहे उहो विचो मक़ाम बुलंद मक़ाम हे हेॾे लथे पिया मातम ते अब विच ते रहो ऐं विच ते उलमाए देवबंद थवे 72 फ़िरक़नि मां 73 फ़िरक़ो नाजी हज़रत उलमाए देवबंद जो आहे न छो हिकिड़ा चवंदा वली ग़लति विलायत आहे ई कोन छाजी विलायत सभु इंसान मोमिन सभु बराबरि आहिनि ऐं ॿिया वरी चवनि था त न वली आहिनि पर ख़ुदाईअ जा बि मालिक आहिनि क़िस्मतूं बिगाड़ियल ठाहिनि था। विच ते उलमाए देवबंद आहिनि त वली बि बरहकिन पर आहिनि बाना मर्ज़ी पवंदी रब जी त उन्हनि जूं दुआऊं क़बूल कंदो मसइलो हल थी वेंदो। इहो विचों रस्तो चओ उलमाए देवबंद खे मिलियल आहे। सब्र में भी विचों रस्तो शुक्र में भी विचों रस्तो। हिकिड़ा चवनि था सियासत सॼो दीन नालो सियासत जो आहे मौदूदी साहब लिखियो ऐं ॿिया वरी चवनि था त सॼो दीन तबलीग उलमाए देवबंद जा हक़ानी उलमा उहे था चवनि त इन ॿिन्ही शयुनि खे मिलाए पोइ सियासत बि हुजे जहाद बि हुजे तबलीग बि हुजे तदरीस बि हुजे इहो विचों रस्तो वधियूं वञ जंहिंजी जंहिं ज़माने में ज़रूरत हुजे उन मामले खे सिधो करे खणण जो नालो विचों रस्तो। नारे तकबीर उलमाए हक़ उलमाए देवबंद नारे तकबीर। सबे शादी न जान सबे सा जोर सा ये सबे शादी न जाए तू एकड़े ऐसे के दिन समझ बैठो न मुंजा सोना अखियूं खोले वे एकड़ा चवन था साहबा बस सजो दिन इहो आहे। ॿिया चवनि था अहल बैत सॼो दीन अहल बैत आहे। हे बि हिकु पासे उलमाए देवबंद चवनि था हिकिड़ी अखि सहाबा ॿी अखि असांजी अहल बैत आहे। चो इहो विचों रस्तो आहे जेको ॿिन्ही खे जामे कढाए करे पियो हलाए। इन करे न सिरात मुस्तक़ीम जी दुआ घुरो त अल्लाह ताला इन फितने जे दौर में असां तव्हां खे सिरात मुस्तक़ीम ते हलाए। दोस्तो इन विचें रस्ते जी तमन्ना कंदा रहो। इन ते कुझु हुज़ूर जन जी बुखारी शरीफ में हदीस आहे सद्दिदू व कारिबू वस्तईनू बिल ग़दवति व रवहति व शैउन मिन दुर्जति। आखिर में यह हदीस ॿुधी वञो गॾ में ॿधी वञो। मुंहिंजे सोने करीम जन फरमाओ विचें रस्ते जे वेझो रहो विच ते हलण जी कोशिश कयो यक पासा न थी वञो इंतहा पसंद न थियो मोतदिल मिजाज थियो विच ते पिया हलंदा रहो ऐं विच ते हली न सघो त वेझा रहो करीब रहो ऐं सुबुह शाम अल्लाह जी तस्बीह कयो। सुबुह शाम अल्लाह जी सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। सुबह वो शैउन मिन दुलजति हुजूर जन फरमा थोड़ो हिस्सो रात जो जागी पओ थोड़ो हिस्सो रात जो जागी पओ बस थोड़ी अल्लाह जी अख खोले काबे दे मुंह करे। इमाम ग़ज़ाली लिखियो आहे तहज्जुद जो नंढड़े में नंढड़ो दर्जो इहो आहे
जो अख तो जी खुली तो थोड़ो उथी काबे दे मुंह करे बटे दुआऊं घुरी या कलमो टियो पढ़ी सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर वरी सुमी पे तभी तो के तहज्जुद जो सवाब मिली हो नंढड़ो दर्जो तौफीक थे त वजू करे बरकातूं पढ़ अन्या तौफीक थे त को 8 रकातूं या 12 रकातूं तहज्जुद पढ़ता कयो हुजूर फरमायो ये बटे कम कयो विच थरा रहो अकीदे में ईमान में हर लिहाज में विच थरा अकीदो भी विच थरो रखो ये थोरो मां समझाया बिन लफ्ज़न में एकड़ा मानू हुए है दुनिया में जेके कम्युनिस्ट चवन था खुदा कोने बिया चवन था तो 3 करोड़ खुदा है हिंदू चवन था 3 करोड़ देवी देवता 3 करोड़ खुदा ईसाई अंग्रेज चवन था बिया 3 खुदा त आहिन आहिन मजूसी चवन था 2 खुदा है ये भी एक पासे न मञण वारो तो खुदा कोने यो भी बे पासे विचो रस्तो है ला इलाहा अना सब जी नफी करे एक के रखो यो विचो रस्तो इनते हलंदा रहो ऐं तस्बीह पढ़ंदा रहो सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह यो जिक्र करता रहो सुबह शाम ऐं थोड़ी देर रात जो जागी वठो इंशाअल्लाह हुजूर फरमाओ तमा कामयाब आयो जल्दी मूसा मिलंदो थी जन्नत दुआ है अल्लाह सा सब ने के सिरात मुस्तकीम अल्लाह वासिना व अजरना मिन खज़ी दुनिया व अज़ाब वफ़िकना लिमा तुहिब्बु व तर्दा अल्लाहुम्मा इन्ना अला ज़िक्रिका व शुक्रिका व अला हुस्नि इबादतिक अल्लाह मौलाना अब्दुल अजीज साहब मारो मेहनतों करे विचारो हमेशा हर साथ ये कुरान मजीद जो कुछ बुराए तो जेकी उन सां ताउन कन था अल्लाह उन्हनि जे घरनि खे माला माल फरमा उन्हनि सभिनी जो परेशानी दूर फरमा हिन ॻोठ ते रहमत नाज़िल फरमा जेके विच खां हेठि हेॾे होॾे लथनि अल्लाह उन्हनि खे हिन विचे रस्ते ते आण सिधे रस्ते जी हिदायत फरमा एहिदिन सिरात मुस्तकीम असां सभिनी खे सिरात मुस्तकीम ते हलण जी तौफीक हलण न बल्कि असां के हला वठी करे हला ऐं रब पांजी मेहरबानी फरमा करम नवाज़ी फरमा बे औलाद के साले औलाद औलाद वारन जी औलाद के साले फरमा असां के जरूरी गालियों न अल्लाह पांजी देव का मदद नाज़िल फरमा तमाम मुश्किलन में फाथिलन असां जी जमाअतन की मदद फरमा ऐ अल्लाह जिन की कर्ज है उन जो कर्ज दूर फरमा मरीज आहिनि उन्हनि जो मर्ज़ दूर फरमा ऐं अल्लाह असां सभिनी जे मथां पंहिंजी ख़ासि रहम फरमा अल्लाह हिन बादशाह खे हिदायत ॾे जो हिदायत मखलूक न आहे त हिन खे बर्बाद फरमा असांखे को हिदायत वारो माण्हू अता फरमा अल्लाह ला तुसल्लित अलैना मन ला यरहमुना अल्लाह जेको बेरहम हुजे उनखे असांजे मथां मुसलत न रख जेको महांगाई ग़रीब जे जीअण दोबारा करे छॾे अथसि अल्लाह इन माण्हू के हटा असांखे को सचो भलाई मिस्कीननि सां प्यार करण वारो अल्लाह आलमन सबूरन जेके तुंहिंजे दीन जी कोशिश करे विया आहिनि मेहनत करे विया आहिनि उन्हनि जे कम खे साथ बना उन्हनि जी मदद फरमा असांजे आलमन जी हिफ़ाज़त फरमा ख़ुसूसन मौलाना फज़लुर रहमान साहब राशिद महमूद साहब वारा अल्लाह जन सभिनी जी हिफ़ाज़त फरमा असांजे अॻुवाणनि जी हिफ़ाज़त फरमा असांजे नंढड़नि जी वॾड़नि जी सॼी अवाम जी हिफ़ाज़त फरमा सॼे मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा अल्लाह हिंदुनि जे इरादनि खे खाक मिला अल्लाह मुसलमाननि खे कामयाबी नसीब फरमा अल्लाह तालिबान वारी हालत हिते भी पैदा फरमा तू करी मांगो जे के देर कोने जेकॾहिं माण्हुनि में हिम्मत पैदा करे त तुंहिंजे अॻियां देर कोने सल्लल्लाहु अलैहि अल्लाह तमाम जमात की गुजारिश है हजरत मौलाना हबीबुल्लाह शाह जो